अक़वाम मुतहदा जे रिपोर्ट मूजिब बेनज़ीर भुट्टो जो क़त्ल कंहिं फ़र्द न बल्कि फ़ौज ऐं ISI जे इदारनि तरफ़ां कयो वियो आहे। जंहिं ॻाल्हि जी निशानदेही शहीद बेनज़ीर भुट्टो पंहिंजी हयाती में करे वई आहे। इन करे असांजा साइंस संदसि हयाती में भली केतिरा बि सियासी इख़्तिलाफ़ छो न हुआ, पर मां हिकु गैरतमंद सिंधीअ जी हैसियत में अॼु उहो ऐलान थो करियां त 20 मई खां अॻु शहीद बेनज़ीर जे क़त्ल जो केस पंजाबी फ़ौज ऐं ISI जे इदारनि ऐं उन्हनि माण्हुनि जिन जी निशानदेही बेनज़ीर भुट्टो पाण करे वई हुई, जेकॾहिं मसइलो केस दाख़िल न कयो वियो त 20 मई ते जस्टिस जा कारकुन पंजाब जी समूरी रसद सिंध सां कटे छॾींदा। रोड ऐं रेल जे पटरियुनि ते टायर काढ़े 24 कलाकनि ताईं खेल मुकमल तौर ते ब्लॉक कयो वेंदो। छा तव्हां मुंहिंजे इन ऐलान सां इतफ़ाक़ कयो था?